फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमिन्हुम मन आदल्लाह लइन आताना मिन फ़ज़्लिह लनस्सद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन। फलम्मा आताहुम मिन फ़ज़्लिही बख़िलू बिही वतवल्लौ वहुम मोरिज़ून। फ़अक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़्लफ़ुल्लाह मा वअदू वबिमा कानू यक्ज़िबून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ॾहें सिपारे सूरत तौबा जूं चंद आयतूं अवांजे साम्हूं तिलावत कई वयूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झाइण ऐं हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मदीने में एक वो शख्स हुयो, साल बा उनजो नालो। वो साईं जन वटि आयो, चईं दुआ घुरो अल्लाह साईं को माल मिल्कियत ॾे, पैसो ॾे त के ख़ैरातूं कयूं, सदका कढूं, ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान आहे। पाण फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिसली, छा तूं हिन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चई न साईं दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवाइ का शइ न आहे। जेसि ताईं दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। हमरा ज़िद करे वेही रहे। साईं जन हथ मथे खयां, या अल्लाह सालबे जे माल खे वधा। नबी साईं जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था सालबे जो माल ईअं पियो वधे कअन्नमा दूध, जीअं कीड़ा मकोड़ा वधंदा। जीअं केवलियूं माकोड़ा वलर निकिरंदा आहिनि। सुबुह जो वाड़े जो दर खोले त बकरियूं, रिढूं, ढगियूं, उठ ॾाचियूं। को ॾींहुं का राति ख़ाली न हुजे जो वाड़े में ॼर न हुजे। मिट्टीअ में हथ हुजे त मिट्टी बि सोन।
पोइ 5 वक़्त जमात सां निमाज़ पढ़ंदो, पोइ 2 वक़्त हलिया वियसि, फजर जी निमाज़ ऐं ईशा जी निमाज़। माल जे अंदरि ॿार करण में गाह पट हुजनि। अञा जो माल वधियो त 5 ई वक़्त जमायत हली वियसि। पोइ घर में वाड़े में अलाए पढ़े पियो, अलाए न बाक़ी मस्जिद में कोन पियो। जुमे जे ॾींहुं ईंदो, अञा माल वधियो, छो त नबी साईं जी दुआ आहे नी त हिन जे माल खे वधा, दुआ त हले पई। माल जो वधियो त पोइ मदीने में न पियो रही सघे, छो त माल वध मांगू कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं पको, कॾहिं कचो, कॾहिं थर, कॾहिं बर, जिथे गाह उते पियो पहुचे, जीअं लाडू मांगू ॾिसंदा हो। बसि हलियो वियो। रजब जो महीनो आयो, साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायूं साल ॿिए ॾे वञो ज़कात वठी अचोसि। वाइदो बि कयो हुई त रब ॾींदो त ॾींदासूं। साईं जन जा उहे 2 सफ़ीर ॻोल्हे ॻोल्हे अची जबलनि में लधऊंसि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा ॾियो हवाल। सफ़ीरनि चयो बाबा असां मदीने खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ बि घुराई आई त अल्लाह साईं माल ॾींदो त सदका कढंदासीं, सो रब खोड़ ॾिनो अथई। 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिढुनि ते 1 रिढ, 30 ढगियुनि ते 2 सालनि जो गाबो, लख ते 2.5 हज़ार, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात आई। अमरा जो हिसाब कयो त वॾो धन पियो निकिरे। चई वञ भेणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। बसि चई हाली हलो, मां पाण हिसाब करे पोइ साईं जन वटि पहुचाईंदुसि। जंहिंखे न ॾियणो हूंदो आहे हीअं चवंदो आहे हाली हल, हारनि सां हिसाब कयां, सेठ सां हिसाब कयां। हुन बि ईअं ई चयो त हाली हलो, मां हिसाब कयां, पोइ पाण ईंदुसि। भरिसां वरी ॿियो मुस्लमान पियो उठ चाढ़े, 7-8 उठ हुजनिसि। इन्हनि सफ़ीरनि जो भला इन खां ज़कात वठी अचो, तूं हिसाब कर। उन वटि विया, चऊं बाबा नबी से मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, तोते ज़कात में पवंदो साल जो तोॾो। चई बाबा साल जे तोॾे मूं छा थींदो, ही 8 ई उठ कायो। साईं जन जो पैगाम खणी आया हो, अल्लाह जो नालो वरितो अथव, मुंहिंजा त न रब ॾिना, जान घुरो आहे त जान बि ॾेई छॾियां। वाह जो दिलि ई ग़रीब। हिननि चयो न बाबा साल जो तोॾो। चई कयो छा था, साल जे तोॾे मूं छा थींदो, कायो त 8 ई उठ, 8 नथा कायो त को जवान उठ त कायो वञो, जेको मुंहिंजे साईं खे कमु त अचे। अल्लाहु अकबर। वाह जो बि असांखे इख़लास। बहरहाल उहे कासिद मोटिया, अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो त साल पोइ फिरी वियो। जीअं जो मदीने आया सफ़ीर, साईं जन फरमा वही है का साल 2 साल वो बर्बाद थी, वही है का साल 2 साल वो हलाक थी। पोइ ख़बर पियसि माण्हुनि वञी ॿुधायसि त बाबा पिटिजी वे। साईं जन बददुआ जा लफ़्ज़ फरमाया, पोइ अची ड्रिज थियसि त भेणा माल मरे न, पोइ बि ड्रिज थियसि, इहो ईमान जे वञण जो ड्रिज न थियसि। बसि पोइ बि चूंडे चूंडे फंडियूं, कुराड़ियूं, ॿकरियूं, रेडूं काए आयो नबी साईं वटि। साईं जन फरमा न बाबा, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। जंहिं यार जे पार खे न सुञातो, उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया त उन्हनि खे मोटाए छॾियो, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे। चवे या साईं मुंहिंजी ग़लती आहे, मां तौबा थो कयां, माफ़ी थो वठां। न रहंदो आकरो त नथा वठो त तव्हांजी मर्ज़ी, असांजो माल किनो कोन थींदो। जीअं ॾिसंदा हुआ वॾा माण्हू, वठो त ठीकु आहे, न त हलो। बसि ईअं हलियो। अल्लाह साईं आयत नाज़िल फरमाई वमिनहुम मन आदल्लाह लइन आताना मिन
फज़लिह। रब फरमायो माण्हुनि मौके माण्हू अगाहन जेकी अल्लाह सां वाइदो था कनि, अल्लाह सां मुआहिदो था कनि, लइन आताना मिन फज़लिह, या अल्लाह जेकर तो असां खे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत ॾिनई, लनसद्दक़न, असां सदका कढंदासीं, ज़कातूं ॾींदासीं, मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं, हातिम ताईअ वांगुरु सखी बणिजी वेंदासीं, वलनकूनन्न मिनस्सालिहीन, असां सालिह बणिजी वेंदासीं। या अल्लाह रुगो असांखे पैसो ॾे, पोइ ॾिसो असांजी सखा। अल्लाह साईं फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिह, रब फरमायो वरी जॾहिं मां माल ॾिनो मांसि, फज़ल माना माल। ये सुन्नत तरीक़ो आहे, मस्जिद में दाख़िल थियो त पहिरीं सॼो पेर मस्जिद में रखो, पोइ खॿो पेर, ऐं या दुआ घुरो अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोल। या दुआ लिखियल हूंदी आहे नी मस्जिद जे गेट ते। वरी जंहिं महिल फ़र्ज़ पढ़ी, सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी मस्जिद खां ॿाहिरि निकिरो त सुन्नत तरीक़ो आहे त पहिरीं खॿो पेर ॿाहिरि कढो, पोइ सॼो पेर, ऐं या दुआ घुरो अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक, या अल्लाह मां फ़र्ज़ भी पढ़ियुमि, सुन्नत ऐं नफ़िल भी पढ़ियुमि, हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसलो आहे। या अल्लाह इन्नी अस्अलुका मिन फज़लिक, मां तोखां सुवाल थो कयां तुंहिंजे फज़ल जो, त मुंहिंजे ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसलो तूं हल कर। फज़ल माना माल। ये भी जाते रब फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। 28 सिपारो सूरत जुमा। रब फरमायो जॾहिं जुमे जी निमाज़ पूरी थी वञे, फर्ज़ सुन्नत नफ़िल पढ़ी छॾियो त हाणे यको मस्जिद में न वेहो, फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि, टिड़ी पखिड़िजी वञो ज़मीन में, वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, अल्लाह जो फज़ल तलब कयो। मेहार मेल खे संभाले, बकरार बकरनि खे छोड़े, हार हार पे ते वने, मजदूर मजदूरीअ ते वने, दुकानदार दुकान ते वने, मुलाज़िम पंहिंजी ड्यूटीअ ते वने। वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, रब फरमायो जीअं मस्जिद में वेहण सवाब, ज़िक्र करण सवाब, तिलावत करण सवाब, इबादत करण सवाब, ये पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल जी रोज़ी करण भी ईअं ई सवाब थो जो मस्जिद में वेठा हो। बाबा ये सवाब जा कम ॿाहिरि बि थी सघनि था। जीअं हिकिड़ो मुस्लमान फजर जी निमाज़ पढ़ी हलियो वियो, हार हार पियो थो करे, मजदूर मजदूरी थो करे, दुकानदार दुकानदारी थो करे, मुलाज़िम मुलाज़िमत थो करे, पर हुनजी दिल मस्जिद आ, कन मस्जिद अथसि, केॾीमहिल थी आज़ान अचे त वञा मस्जिद में। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो हिन हारीअ जो हार, पोइ हिन मज़दूर जी मज़दूरी, हिन दुकानदार जी दुकानदारी, हिन मुलाज़िम जी मुलाज़िमत, फजर खां वठी ज़ोहर ताईं जेके भी कम कयूं, हिननि जा सभु कम इबादत लिखाए छॾियो। अञा न समझाई। हदीस में अचे तो हिकिड़ो मुसलमान रमज़ान जा 30 रोज़ा रखे, 6 शवाल जा रोज़ा रखे, 36 रोज़ा रखे, साल में सॼो ॾींहुं घुमंदो वते, खाईंदो पीअंदो वते, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो हिन जे आमाल नामे में लिखी ॾियो त सॼो साल रोज़ा रखे।
सजो साल रोज़न जो सवाब अञा न समझ। हिकिड़ो मुसलमान इशा जी नमाज पढ़े तो जमात सां, वरी फजर जी नमाज जमात सां पढ़े, फका अन्नमा क़ामल लैल कुल्ल। रब फरिश्तन के फरमाए तो हिन मुझे बाने जी निंड, हिन मुझे बाने जा ख्वाब, हिन मुझे बाने जा खोंगरा भी इबादत लिखाए छॾियोसि। लिखोसि हिन जे अमाल नामे में त सॼी राति मुसल्ले ते बीह करे इबादत कई। रब जहिड़ो सखी केरु थी? नेकिन जा दरिया पिया था वहनि पर केरु कमाए। हिकिड़ो मुसलमान वुज़ू करे मस्जिद ॾे थो अचे, हिक विख थो खणे, हिक विख जे करे 10 नेकियूं थियूं लिखजनि, 10 गुनाह था माफ़ थियनि, 10 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। जन वाला मस्जिद में अची तकबीर तारीम तू चवे अल्लाहु अकबर। रब फरिश्तन के फरमाए तो तव्हां गवाह हुजो, अज मुझे बाने मुझे आडो हार मनिया, चवे तो मां कुछ भी ना आया, सब को वडो अल्लाह हुआ, तव्हां गवाह हुजो, मां रब माफ़ी ॾेई छॾी। हथ मथे खण मां, बस हथ मथे खई माना हर शइ ख़त्म। चोर जन्मल पुलिस जी आडो तस्लीम थींदो आहे, हथियार फिटा करे हथ मथे खणंदो आहे त चोर खे माफ़ी मिली वेंदी आहे। धाड़ेल जेकर फौज जी आडो हथियार फिटा कयई, हथ मथे खणी करे तस्लीम थियो त धाड़ेल खे भी माफ़ी मिली वेंदी। इंशाअल्लाह जेकर तव्हां ई असां भी मस्जिद में रब जी आडो हथ मथे खणी करे तस्लीम थींदासीं, इंशाअल्लाह असांखे भी माफ़ी मिली। पियो तो ऐलान करे अञा न समझे। तयामुन वारी हदीस ते अमल करो। तयामुन माना सॼे पासे जा शुरू, मानी खाओ त सॼी हथ सां, पाणी पियो त सॼी हथ सां, कमीज़ पायो त पहिरीं सॼी बाह पोइ खॿी बाह, सलवार पायो त पहिरीं सॼो पाचो पोइ खॿो पाचो, जुती पायो त पहिरीं सॼो पेर जुती में विझो पोइ खॿो पेर, घर में दाखिल थियो, मस्जिद में दाखिल थियो, दुकान में दाखिल थियो, पहिरीं सॼो पेर दाखिल कयो पोइ खॿो पेर, वरी जंहिं महिल ॿाहिरि निकिरो त खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर, कमीज़ लायो त खॿी बाह पहिरीं पोइ सॼी बाह, सलवार बदिलायो त पहिरीं खॿो पाचो पोइ सॼो पाचो, जुती लायो त पहिरीं खॿो पेर जुतीअ मां कढो पोइ सॼो पेर। अल्लाह ताला फरमाए तो इन मुझे बाने जा लटा पाइण भी इबादत, लटा लाहण भी इबादत, जुती पाइण भी इबादत, जुती लाहण भी इबादत, मानी खाइण भी इबादत, पानी पियण भी इबादत। पर अञा न समझई वॉशरूम में वञे तो पंहिंजी कज़ा हाजत जी लाइ सुन्नत तरीक़े ते वञे, पहिरीं खॿो पेर दाख़िल कयो पोइ सॼो पेर, वडी दुआ न थी अचे रुगो औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ो, बाहर निकरो त पहिरीं खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर, वडी दुआ न थी अचे रुगो अल्हम्दुलिल्लाह ज़ुबान ते आणियो। अल्लाह ताला फरमाए थो हिन मुंहिंजे बाने जो बैतुल खला में वञण भी इबादत, बैतुल खला मां निकिरणु भी इबादत। केॾियूं रब जूं महिर बाबा, वक़्तु अथव कमाए वठो, वक़्तु अथव। असांजे कंडियारे जे मदरसे जो हाजी हबीब रहमान मेमन पोइ साईं ॿेर वारनि जी ख़िदमत कंदो, पर निमाज़ न पढ़ंदो, पाण पियो ॻाल्हि करे साईं जन जी ख़िदमत ॾाढी कयां, पर शैतान एॾो हरानी जो निमाज़ पढ़ण ते मुंहिंजी दिलि ई न थी। पोइ साईं जन वठी आया हाले जी जॻह, हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह तॾहिं ज़िंदा, साईं जन वॾा सां मिलिया। पोइ हज़रत साईं वॾनि खे चयूं साईं हबीब रहमान मुंहिंजे दोस्त जो पुटु आहे, ख़िदमतगार बि ॾाढो आहे, मानी बि मुंहिंजी इहो खणी ईंदो आहे, पर मुंहिंजा साईं निमाज़ नथो पढ़े, हिनखे का नसीहत कयो, का दुआ घुरो।
हज़रत सैयद हम्मदुल्लाह अलैहि जी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी कब्र ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन फरमायो पुट हबीब वक्त थई करे वठो वरी वक्त कोन मिलंदी। बस ये लफ्ज़ जो अदा हबीब वक्त थई करे वठो वरी वक्त कोन मिलंदी। सो मां भी तव्हांखे साईं जन वॾनि जा उहे लफ़्ज़ दोहराए करे चवां थो नौजवानो जो वक़्तु अथव करे वठो वरी वक़्तु कोन मिलंदो। अलाह वारनि जा लफ़्ज़ अहिड़ा जो वरी चई मां निमाज़ न छॾी। सो वक़्तु अथव करे वठो वरी वक़्तु न मिलंदो। फलम्मा आताहुम मिन फज़ले रब फरमाए जन भला मां माल ॾिनोमांसि त का मस्जिद को मदरसो त कोन ठाराई का ख़ैरात जी देग त कान लाथई पर बखिलू बे ज़कात जेका 40 पती फर्ज़ हुई उन में भी बुखल कई कंजू साहिब कई वतवल्लौ वहुम मोरिज़ून रब फरमा पंहिंजे वाइदे तां फिरी वियो। पोइ नुक़सान कंहिंजो थियो? अलाह जो थियो या अलाह जे रसूल जो? पंहिंजो नुक़सान। बाबा असांजो ज़कात न ॾींदासीं त नुक़सान पंहिंजो आहे या मदरसा बंदि थी वेंदा असांजो ज़कात न। इहो त मदीने जे मुनाफ़िकनि जो नज़रियो हो जेके चवनि पिया ला तुनफ़िकू अला मन इंद रसूलिल्लाह हत्ता यलफ़ज़ू। मदीने जा मुनाफ़िक पिया चवनि हिक ॿिए खे त ही जेके मुहम्मद मुस्तफ़ा वटि क़ुरान था पढ़नि तालिब हिननि जी मानी टिकी बंदि कयो, इन्हनि जो ख़र्च पखो बंदि कयो, चंदो चाड़ी बंदि कयो। हत्ता यलफ़ज़ू पाण ई हलिया वेंदा असांजी जानी छुटी पवंदी। अल्लाह साईं फरमायो वलिल्लाहि ख़ज़ाइनुस समावाति वल अर्ज़। अरे ज़ालिमो आसमाननि जी ख़ज़ाननि जो मालिक मां, ज़मीन जे ख़ज़ाननि जो मालिक मां। तव्हां पंहिंजा हथ बंदि कंदो मां रब पंहिंजे कुदरत जे ख़ज़ाननि सां इन्हनि खे हलाईंदुसि। अञा इन्हनि क़ुरान वारनि जे सदके